सियासी समाजी शख्सियत एडवोकेट सैयद शफ़क़त अली शाह जी हिदायतुनि तहत संदसि सखर ऑफिस खां 1000 फुट जो क़ौमी झंडो खणी योमे पाकिस्तान रैली कढी वई, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि कारकुननि समेत वॾे अंग में सिविल सोसाइटी शिरकत कई। गोलीमार खां निकितल रैली मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे रोडनि गोलीमार रोड, शिकारपुर रोड ऐं मिलिट्री रोड खां थींदे लबे मेरान ग्लोबल चौक ते पहुती, जिते अॻवाननि तक़रीबूं कयूं ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद जा नारा हया। उन मौक़े ते सियासी समाजी अॻवान एडवोकेट सैयद शफ़क़त अली शाह अहले वतन खे पैगाम ॾींदे चयो त हीउ मुल्क अर्ज़े वतन प्यारो पाकिस्तान 1947 में बानी पाकिस्तान कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी क़यादत में लखे इंसानी जानिन जा नज़राना ॾियण खां पोइ वजूद में आयो, जंहिंजी हिफ़ाज़त करण असां सभिनी मुहिब वतन पाकिस्तानिन ते फ़र्ज़ आहे। सलामती पाकिस्तान पाक फ़ौज जे शहीदनि जी ॾिनल क़ुर्बानीनि सां ई आहे। असांजो मुल्क पाकिस्तान अल्लाह पाक जो ॾिनल तोहफ़ो आहे। अचो त अॼु आज़ादी वारे ॾींहं ते वचन कयूं त पाकिस्तान जी सलामती, ख़ुशहाली ऐं मुल्की तरक़ीअ लाइ गरियल किरदारु अदा कंदासीं। पाकिस्तान समूरनि कुदरती नेमतुनि सां मालामाल आहे, इन लाइ गरियल जदोजहद जी ज़रूरत आहे। जॾहिं त रैली खां अॻु सैयद शफ़क़त अली शाह जे ऑफिस में पाकिस्तान जी 77वीं सालगिरह जे मौक़े ते 77 पाउंडनि जो केक काटे मुल्क जी सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआ पिणु। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं